अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो अॼु रिथियल इजलास मुलतवी। काबीना जे इजलास में 27वीं आइनी तरमीम जे मसूदे की मंजूरी ॾियणी हुई। काबीना की मंजूरी का पोइ मसूदो पार्लियामेंट में पेश न थी सघंदो। पीपुल्स पार्टी 27वीं आइनी तरमीम ते अञा फ़ैसिलो न करे सघी। बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ पार्टी जे सीईसी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 27वीं तरमीम में सूबाई ख़ुदमुख्तियारी ऐं एनएफसी अवार्ड में तब्दीली खे रद्द कयूं था। आर्टिकल 243 में तरमीम ऐं आइनी अदालतुनि जे क़यादत जी हिमायत कंदासीं। JUI सरबराह मौलाना फजल रहमान अॼु कराची पहुचंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात जो इम्कान। ज़रनि मूजिब मुलाक़ात में 27वीं आइनी तरमीम ते ॻाल्हि ॿोल ऐं मुशावरत कई वेंदी। वज़ीर आज़म अॼु 2 ॾींहं जे दौरे ते आज़रबाईजान रवानो थींदो। शहबाज शरीफ आज़रबाईजान की क़यादत ऐं अहम शख्सियतुनि सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म बाकू में सीड़पकारनि ऐं वापारी बिरादरी सां पिणु मुलाक़ात कंदो।